अस्सलामुअलैकुम। आर्य नसबनामे जी रवायतनि मुताबिक़ आर्यन जूं सूरज वंशी ऐं चंद्र वंशी शाखूं ॿिनि वॾनि इंसानी ग्रोहनि जी नुमाइंदगी कनि थियूं। चंद्र जंहिंखे सम बि चयो वञे थो, उन जी औलाद जी शिनाख़त लाइ संदसि ॿई नाला इस्तेमालु कया विया आहिनि। यानी संदसि औलाद खे चंद्र वंशी बि कोठियो वियो आहे त सम वंशी बि। सम वंशी जो मुक़ाम सिंधी नामुल बदल सम या समा आहे। चंद्र वंशी सम वंशी नस्ल मां अॻु ते हली केतिरा ई क़बीला फुटा। उन मां ययातीअ जे 5 पुटनि यदो, त्रसो, अनु, द्रह्यो ऐं प्रोवज औलाद मां पैदा थियल केतिरियूं ई शाखूं जतुनि सॼियूं वयूं आहिनि। जत हिकु वॾो नस्ली ग्रोह आहे जेको जट, जाट, जदगाल, ज़त ऐं जिप्सीअ जे नाले सां बि सुञातो वञे थो। उन्हनि चंद्रवंशी या समवंशी जत क़बीलनि जो पहिरियों ज़िक्र शायदि महाभारत में कयो वियो आहे, जंहिंमें जतन खे सिंध जा रहाकूअ सामूंडी ऐं दरियाई पेशनि सां वापसि ताॼाणायो वियो आहे। जतन ऐं मेदन जे पाण में चकरनि जो ज़िक्र कंदे ॿुधायो वियो आहे त हिकु मौक़े ते उन्हनि ॿिन्ही क़बीलनि दुर्योधन खे नियाप मोकिले पाण ते को हक़ मुक़ररु करण लाइ दरख़्वास्त कई, जंहिं ते दुर्योधन पंहिंजी भेण दशला खे मथनि हक़ मुक़ररु कयो, जेका राजा जयथर्द जी राणी हुई। इन क़िस्म जे समूरनि अहवालनि जी बुनियाद ते जत क़बीलनि जी अवाली रहणी कहिड़ी सिंध जी तारीख़ी हदनि में थींदी नज़र अचे थी, जितां उहे विच एशिया, विच मशरक़ तौरु अफ्रीका ताईं फैलिजी विया। यूरोप जा मारूफ़ जिप्सी बि असुल में जत ई आहिनि, जिन सिंध ऐं गुजरात जे इलाइक़े मां यूरोप ॾांहुं लॾपलाण कई। क़बील मसीह वारे ज़माने में विच एशिया खां सिंध में आयल सेथी क़बीला बि असल में उन्हनि ई मथियनि क़बीलनि मां फुटी निकितल आहिनि, जिन खे बाद में जत चयो वियो। सेथी नस्ल ते तहक़ीक़ कंदड़ अवाली अंग्रेज़ मौक़िक़ उन्हनि खे आर्या नथा सम्झनि, पर बाद जे मुरखनि सेथी नस्ल खे बि आर्या करार ॾिनो आहे, जिन में कर्नल जेम्स टाड नुमाया आहे। सिंध जे हुक्मरान राय घराणे जो तालुक़ बि जत क़बीले सां। उन ॻाल्हि जो वॾे में वॾो सबूत चच नामे में मौजूदु इहो हवालो आहे, जंहिंमें राजा ॾाहिर संदसि भाउ ॾाहिर सेन पारां माहिन सां शादी करण ते कयल एतिराज़ जो जवाबु ॾींदे हिकु ख़त में लिखे थो त जेतोणीकि माहिन खे असांजे पीउ ॾांहुं निस्बत आहे, पर हूअ जतन जी धीउ आहे। हाले मां ख़बर पवे थी त राय घराणे जो आख़िरी राजा साहस बे औलाद न हो, बल्कि हिन खे हिकु धीउ बि हुई जंहिंखे चच पालियो। राजा ॾाहिर उन जी निस्बत जतन सां करे इहो ॿुधाए रहियो आहे त राय घराणे जो तालुक़ु जतन सां आहे। हिंद जे नस्ली रवायतनि में राय घराणे खे बुलहरा जत ॼाणायो वियो आहे। इहो दुरुस्त आहे त जतन जे बुलहरा ज़ात जो तालुक़ु राय घराणे सां आहे, पर राय घराणे जा हुक्मरान बज़ात ख़ुदि बुलहरा न हुआ। राय घराणे सां तालुक़ु रखंदड़ बुलहरा पोइ पैदा थियल क़बीलो आहे ऐं यादि रहे त हिन वक़्त बि सिंध में बुलहरा ज़ात मौजूदु आहे। मथे ॼाणायो वियो आहे त जत चंद्रवंशी आहिनि। सिंध जी वॾे इलाइक़े में उन्हनि जूं ॿई शिनाख़तूं बरक़रार रहियूं आहिनि, यानी उहे जत बि हुआ त समा बि हुआ। उन्हनि जतन समन जे करे ई सिंध में ॿुध मज़हब खे समनिया या शमनी कोठियो वियो, यानी समन जो मज़हब। ऐं इहो समनिया फ़िरक़ो क़दीम दौर में जतनी इराक़ ऐं शाम जे इलाइक़े ताईं पहुचायो। दौर जे फ़र्क़ जे करे पैदा थियल लसानी तब्दीलियुनि तौरु समाजी ऐं सियासी तफ़रीक़ जे करे अहिड़ियूं रवायतूं आहिस्ता आहिस्ता मिटिजनि लॻियूं ऐं पोइ किन इलाइक़नि में हिकिड़ो नालो त किन में वरी ॿियो नालो मुरवज थी वियो। हिकिड़े इलाइक़नि जे माण्हुनि लाइ ॿिए इलाइक़े जी रवायतनि खे हिकदमि क़बूल करणु बेमुमकिन न रहियो आहे। हिन सिलसिले में इहे रवायतूं बि दिलचस्पीअ खां ख़ाली न आहिनि, जिन में समन, जतन ऐं सूमरनि जो तालुक़ु सामी नस्ल सां ॼाणायो वियो आहे। चंद्र ऐं उन जी औलाद जी रहणी कहाणीअ खां वाक़फ़ियत रखंदड़ लाइ इहा ॻाल्हि काफ़ी दिलचस्पी रखे थी त हिंदू रवायतनि में चंद्र ऐं उन जी औलाद जो तालुक़ु क़दीम बाबिल जे उन इलाइक़े सां ॿुधायो वञे थो, जेको अरब ऐं इसराइली रवायतनि मुताबिक़ साम्बे नूह जो इलाइक़ो आहे। उन सिलसिले में घड़ी तहक़ीक़ खां पोइ सम्झ में ईअं ई अचे थो त साॻिया नाला लिसानी तफ़ावत तहत बदिलिजी विया ऐं पोएं दौर में मज़हबी तफ़रीक़ पवण करे उन्हनि रवायतनि जे विच में तदबीक़ ॾियणु मुश्किल थी वई। बहरहाल गहराईअ सां मुतालो करण ते सम्झ में ईअं ई अचे थो त जंहिं नस्ल खे हिंदी रवायतनि में समवंशी कोठियो वियो आहे, इसराइली ऐं अरबी रवायतनि उन ई नस्ल खे सामी नस्ल करे कोठियो वियो आहे। अहिड़नि क़दीम रवायतनि में जिते बि समन जो ज़िक्र आयो आहे, उते जतन ऐं सूमरनि जो नालो बि उन्हनि सां गॾु खंयो वियो आहे। जत बुनियादी तौर ते हिकु नस्ली इस्तिलाह आहे। मथे महाभारत वारे हवाले सां जतन खे अवाली दौर दरियाहनि ऐं समुंडनि सां लाॻापियल पेशनि सां मुंसलिक करार ॾेई सघिजे थो, पर तारीख़ वारे दौर में जतन जी आबादी दुनिया जे कुंड कुर्छनि में मालवद हैसियत में नज़र अचे थी। ख़ासि तौरु जतन ऐं उठनि जो ज़िक्र हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहे। जतन जी इहा शिनाख़त विच एशिया, विच ओभर ऐं सिंध में आम आहे, यानी जत क़दीम दौर खां वठी वणिज वापार ऐं बार बरदारीअ जी पेशे सां लाॻापियल रहिया आहिनि। वाज़िह तौर ते नज़र अचे थो त जतन जे क़दीम ज़माने खां किन मख़सूस धंधनि सां तालुक़ सबबि उन्हनि इलाइक़नि में जत लफ़्ज़ जो मफ़हूम बि धंधे जी माना अख़्तियार करे वियो आहे।
इहो ई सबबु आहे जो मौजूदा बलोचिस्तान जे इलाइक़नि में जत या जाट लफ़्ज़ जो पुठनि ते माल बरदारी कंदड़ वरितो वेंदो आहे ऐं मौजूदा पंजाब जे इलाइक़नि में जत ऐं जाट लफ़्ज़ जो मफ़हम ज़मीनदारीअ सां लाॻापियल हुअण जी निशानदेही करे थो। एतिरे क़दुरु जो उन इलाइक़नि में ॿिए कंहिं नस्ल जो माण्हू इहो कमु कंदे नज़र ईंदो आहे त उनखे बि इलाइक़ाई रुझान मुताबिक़ धंधे सां लाॻापियल हुअण जी माना में जत कोठियो वेंदो आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े जे किन बलोच क़बीलनि खे बि उन निस्बत सां जत सम्झियो वेंदो आहे। अंग्रेज़नि जे दौर जे गज़ेटर में बलोचिस्तान जे कुझु समार ज़ातियुनि खे बि रुॻो धंधे जे करे जट कोठियो वियो आहे या जत कोठियो वियो आहे। ॿिए तरफ़ अबिस्टन पंहिंजी मशहूरु किताब पंजाब कास्टिस में उन सिलसिले में निहायत दिलचस्प मिसाल पेश कंदे लिखे थो त लफ़्ज़ जत सां या मुश्किल वेतर वधियो वञे थी, जंहिंजो मतिलबु नस्ल खां हटी हारी ऐं जाटिकी जो मतिलबु हारप कंदड़ आहे। ज़राअत जे सिलसिले में ॻाल्हाइण दौरान हिकु सैद ज़ेलदार जो ज़िक्र हीअं ई कयो वियो आहे त अनवर शाह खां पुछो, इहो असांखां वधीक चङो जट आहे। हिन सिलसिले में इहो ॿुधाइण बि मुनासिबु थींदो त चिप्सियन जे जत हुअण ते अॼु ताईं को बि एतिराज़ु साम्हूं न आयो आहे। चिप्सी जत लफ़्ज़ जो ई हिकु तलफ़ुज़ आहे, पर यूरोप में उनजो मफ़हम लाॾायो माण्हू वरितो वञे थो। अरब जतनि खे सिंधी जाटनि तौरु सुञाणींदा हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजी ॿोलीअ जे उचार मुताबिक़ ज़ुत सॾींदा हुआ। ज़ ते पेश अरबी ॿोलीअ जे ख़ुसूसियत आहे, यानी अरब अक्सर सिंधीअ जे अहिड़नि इस्मनि खे जिन जी पहिरीं हुर्फ़ ते ज़बर हुजणु उन्हनि खे पेश सां उचारींदा आहिनि। साॻिए तरह असां वटि अरबी ॿोलीअ जा जेके बि इस्म लफ़्ज़ जे पहिरें अखर ते पेश सां पहुता आहिनि उन्हनि खे ज़बर सां पढ़ंदा आहियूं, जहिड़ो का सलीम खे सलीम, ख़ुतीजा खे खतीजा, सुकीना खे सकीना, हनीफ़ खे हनीफ़ करे पढ़णु ऐं वग़ैरह। इस्लाम खां अॻु बि अरब इलाइक़नि में जतनि जे तारीख़ रिकॉर्ड थी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में बि केतिरा ई क़बीला लॾ पलाण करे इराक़ ऐं सरज़मीन हजाज़ में वञी आबाद थिया। उते जे आगाटे क़बीलनि सां जोड़ करे रहणु लॻा। जॾहिं त ईरान सां थियल जंग सलासिल या ज़ंजीरनि वारी जंग में ईरान पारां विढ़ंदड़ सिपाहियुनि जो हिकु वॾो तइदादु सिंधी जतनि ते मुश्तमिल हो। खुलफ़ाए राशिदीन जे दौर में असांखे अरबिस्तान में जत क़बीला पूरी तरह पंहिंजो किरदारु अदा कंदे नज़र अचनि था। चवनि था त हज़रत अली करमल्लाहु वजह जे हुकूमत बसरे जे बैतुल माल जी निगरानी कंदे 40 या ॿी रवायत मूजिबि 400 ॼणनि सां गॾु शहीद थींदड़ अबू सालिम ज़ुतीअ जो तालुक़ु बि जत क़बीले सां हो। अरबिस्तान में रहंदड़ जत क़बीलनि सां तालुक़ु रखंदड़ आलमनि ते वॾो नालो कढायो, जिन मां इमाम अबू हनीफ़ा बि हिकु आहे। 13वीं सदी ईस्वी दारे मकरान जे इलाइक़े में मीर जलाल ख़ान जी अॻुवाणी में बलोच क़बीलनि जी आमद थी, जिते उन वक़्तु जतनि जो होत नाले मारूफ़ क़बीलो राॼ करे रहियो हो। बलोच तमामु जल्द जत क़बीलनि जे इलाइक़नि में फैलिजी विया ऐं हिकु जंगजू नस्ल तौरु मशहूरु थी विया। समन जे दौर ताईं इहे सभी ऐं कच्छ ताईं बेठकूं क़ाइमु करे वेही रहिया। फितरी तौर ते जत क़बीला उन्हनि खां मरूब थी विया। उन्हनि पाण खे बलोच सॾाइण जी कोशिशि कई, पर बलोचनि जी असबी क़ुवत जे करे संदड़ इलाइक़नि में वे अॼु ताईं पाण खे बलोच न मञाए सघिया आहिनि, बल्कि बलोच उन्हनि खे जदगाल जत ऐं सिंधी चई पाण खां अलॻि अकाए लिखाईंदा आहिनि। अलबत्ता समन जे दौर में जॾहिं जत क़बीला लाड़ वारे इलाइक़े ताईं पहुता त उन्हनि पाण खे बलोच सॾायो। सिंध जा माण्हू जतनि जे नसरी सिटा खां वाक़फ़ियत रखंदा हुआ, पर नोवारद बलोच नस्ल सां, जंहिं करे उन्हनि नस्लनि बजाए इलाइक़ाई पस मंज़र में जतनि जे उन दावा खे क़बूलु कयो। त इंशाअल्लाह उमेद आहे त जो असांजो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प वीडियो में। जेसिताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।